ठग बिरादरी कारपोरेशन इंश्योरेंस। अच्छा तू ठगी करण आए अदा सब कारोबार ठिप बंद थियन पाण खे कुछ नओं सोचणो पवंदो जी किथा ना किथा त बरपिया अचनि ये गुज़ारो कीअं थींदो। अस्सलाम वालेकुम ब्रदर। वालेकुम सलाम। छा तव्हां चाहियो था कि तव्हां मरण खां बाद तव्हां खानदान वारा ख़ुशि हुजनि? मरण खां पोइ असां जीरे नथा चाहूं हो ख़ुशि थियनि हुननि असांजा जेरा साड़िया आहिनि। तूं बि आहे केरु जंहिंखे असांजे पंहिंजनि जो फिक्र आहे। My name is Raib Hussain. I am the senior agent of TBC. We are provide you the life insurance. When you will die, your company will go hospital and check, give you a big money. तुंहिंजी सिंधी असांखे सम्झ में नथी अचे तूं वरी अंग्रेजी थो ॻाल्हाए। केरु आहे भाऊ हे पंहिंजे बिजली जा बिल असांखे छो थो ॾे। अरे को बिजली जो बिल न आहे माशाल्लाह तव्हां मूंखे पढ़ियल लिखियल था लॻो। मां इंश्योरेंस वारनि जे तरफ़ां आहियां। अगरि तव्हां पंहिंजे हयाती में 2 लाख पाण ते इन्वेस्ट था कयो तव्हांजे मरण खां बाद 2 करोड़ तव्हांजे खानदान वारनि खे मिलियो वेंदो। मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे खानदान वारनि खे फ़ाइदो ॾींदे। जी बिल्कुलु सर। ॾिसो न हयाती ते को बि भरोसो न आहे। मौत हिकु न हिकु ॾींहुं ईंदो। ख़ुदा ना ख़ास्ता तव्हां अगरि एक्सीडेंट में मरी था वञो पाणी में ॿुॾी मरी था वञो उन खां अलावा अगरि कंहिं बिजली में हथु था विझो मरी था वञो। ॾिसो त अॼुकल्ह केतिरा बीमारी था हलनि तव्हांखे। छो मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे कॾहिं ट्रक जे हेठां थो ॾे कॾहिं बिजली में हथु ॾेराए थो कॾहिं पाणी में ॿोड़े थो मारे छो। सर तव्हां हरू भरू कावड़ था कयो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। तव्हां सिर्फ़ु 2 लाख रुपया इन्वेस्ट कयो तव्हांजी खानदान जी ज़िंदगी ठही वेंदी। अरे बाबा कहिड़ो खानदान हे जवान मुड़ुस छड़ो वेठो आहे हिन जे वॾनि 400 जरेब खाई खपाए वेठा आहिनि कंहिंखे सुख ॾे। हर तव्हांखे मां पंहिंजा पॉलिसी ॿुधायां थो। अरे बाबा पुलिस खे छो थो विच में आणे। सर पुलिस न पॉलिसी मतिलबु क़ाइदा कानून। उन्हनि खे त मञीदा न आहियूं तॾहिं त खसारे में आहियूं। सर मां तव्हांखे तरीक़ो थो सम्झायां। असां वटि हिकिड़ो पॉलिसी आहे। अगरि तव्हां 2 लाख रुपया पाण ते इन्वेस्ट था कयो तव्हांजे मरण खां बाद 2 करोड़ तव्हांजे खानदान वारनि खे मिलंदा। अरे कहिड़ो ज़बान तो समझे असां खानदान के को भी फायदो पहुचाए नथा चाहियूं। तू समझे तो न करू। हाँ मां समझा तो। गुड गरू साहब तव्हां सम्झो था न असांजे पॉलिसी जे मुताबिक़ अगरि तव्हां 2 लाख पाण ते इन्वेस्ट था कयो तव्हांजे मरण खां बाद 2 करोड़ तव्हांजे खानदान खे ॾिना वेंदा। अरे घरू पंहिंजो पेट पाले नथो सघे सुबुह जो वीचारे खे नाश्तो मां कराईंदो आहे मंझंदि जो मानी शकूर खाराए राति जो बुख ते सुम्हे उहो तोखे 2 लाख ॾींदो। सर 2 लाख ते कंपनी तव्हांजे खानदान खे 2 करोड़ बि त ॾे थो न। बाबा तूं मूंखे अहिड़ो पॉलिसी ॾे 2 करोड़नि जी जाइ ते तूं मूंखे 2 लाख हाणे ॾे मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे खानदान खां भले 2 करोड़ वठ। न सर इहो कंपनी जे पॉलिसी जे ख़िलाफ़ आहे। अगरि तव्हां 2 लाख था ॾियो तव्हांजे मरण खां बाद तव्हांजे खानदान वारनि खे 2 करोड़ मिलंदा। न त तुंहिंजी कंपनी जे पॉलिसी जे ख़िलाफ़ आहे बाक़ी असां खां कैश वठी थो वञे। जी सर इहा कंपनी जी पॉलिसी आहे। तव्हां 2 लाख वारो फॉर्म भरियां। हेॾे हिकु ॻाल्हि त ॿुधा तुंहिंजो इंश्योरेंस थियल आहे। जी सर बिल्कुलु मां कंपनी जो एजेंट आहियां। कंपनी जे तरफ़ां 4 लाख रुपए फ्री में मुंहिंजो इंश्योरेंस थियल आहे। ख़ुदा ना ख़ास्ता मां कॾहिं मरी थो वञा अलाह करे न मरदमि पोइ मुंहिंजे घर वारनि खे 4 करोड़ मिलंदा। पोइ तुंहिंजे घर वारनि ते हिकिड़ो नेकी करणो पवंदो। छा नालो ॿुधाई कंपनी जो? सर TBC फुल फॉर्म छा अथसि? ठग बिरादरी कारपोरेशन इंश्योरेंस। अच्छा तू ठगी करण आए।